अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क जी मुआशी सूरत हाल जे हवाले सां। डॉलर जी तारीख़ी तेज़ तरीन उॾाम जारी आहे। डॉलर लॻभॻि वञी 200 ताईं पहुतो आहे। रुपयो मुकमल डीवैल्यू थी चुको आहे। इन हवाले सां डॉलर की क़ीमत के कंट्रोल करण या रुपए की क़दर के वधाइण के हवाले सां वज़ीर आज़म पारां कुछ अहम फ़ैसिला किया विया आहिनि, जंहिंमें लग्जरी ऐं गैर ज़रूरी जेके शयूं आहिनि उन्हनि जी दरामद ते पाबंदी पिणु लॻाई वई आहे। अमरीका पारां पिणु पाकिस्तान जी मुआशी हालत में सुधारे जे हवाले सां मदद जी यकीन दहानी कराई वई आहे। वाज़िह रहे त फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु अमरीका जे दौरे ते पिणु वियल आहे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं वज़ीर आज़म जी कल्ह जेका इत्तेहादियुनि सां मुलाक़ात थी आहे। इत्तेहादियुनि पारां वज़ीर आज़म खे यकीन ॾियारियो वियो आहे त मुआशी हवाले सां मुल्क जी बहितरी लाइ जेके बि ॾुखिया फ़ैसिला आहिनि उन्हनि खे गॾिजी उन्हनि फ़ैसिलनि खे उहे फ़ैसिला कया वेंदा ऐं इत्तेहादियुनि पारां मुकमल हिमायत जो यकीन पिणु ॾियारियो वियो आहे। इन इम्कान खे बिल्कुलु रद्द कयो वियो आहे त चूंड सुधारनि खां अॻु में के चूंडूं थी सघनि थियूं, इलेक्शन तरफ़ वञिजे। ॿिए तरफ़ जेकॾहिं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे हवाले सां ॻाल्हि कजे त मुल्तान जे जलसे में इमरान ख़ान पारां इहा ॻाल्हि वाज़े तौरु चई वई आहे त इस्लामाबाद मार्च जे हवाले सां हू मुल्तान जे जलसे में इन तारीख़ जो ऐलान कंदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां वकीलनि खे चयो वियो त वकीलनि मुल्क में जेके बि तहरीकूं थियूं आहिनि उन्हनि में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। हू हिन तहरीक में पिणु पंहिंजो भरपूर रोल प्ले कनि। कोशिशि कंदासीं त इन हवाले सां प्रोग्राम में पंहिंजनि महिमाननि खां राय वठी सघूं। इन हवाले सां जे महिमान असांखे जॉइन कयो हुनजो तारुफ़ कराईंदी पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ मेंबर्स इन असेंबली ग़ज़ाला सियाल साहिबा असांखे जॉइन कयो आहे। भली कार ग़ज़ाला, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। नुसरत वाहिद PTI सां ताल्लुक़ रखंदड़ पिणु असांखे जॉइन कयो आहे। नुसरत साहिबा, आपको वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में जॉइन किया। तर्ज़िया निगार मुस्तफ़ा बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। मुस्तफ़ा साहब, तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। ग़ज़ाला, छा चवंदो हिन वक़्तु मुल्क जी जेका सियासी या मुआशी सूरत हाल आहे इन हवाले सां कल्ह इजलास बि थियो वज़ीर आज़म जो इत्तेहादियुनि सां उन्हनि सां मुशावरत बि कई वई, लंडन में जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं इन हवाले सां बि आगाह कयो वियो। इन इम्कान खे बिल्कुलु रद्द कयो वियो आहे त के वक़्त खां अॻु में चूंडूं थी सघनि थियूं। जीअं PTI पारां डेडलाइन ॾिनी वई या शेख रशीद इहा ॻाल्हि कई त फौरी तौरु चूंडुनि जो तारीख़ जो ऐलान कयो वञे। फवाद चौधरी ॻाल्हि कई आहे 31 मई ताईं शेख रशीद जो जी अॻकथी आहे त के अहम तब्दीलियूं या फ़ैसिला थी सघनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदी मां तव्हांखे माशी सूरत हाल जे हवाले सां पाकिस्तान जी जेका बरंदड़ सूरत हाल आहे मां इहो ई चवंदमि त 2018 खां पोइ इमरान जी जॾहिं हुकूमत आई PTI जी, तॾहिं खां वठी असां दावो कंदा आहियूं हो असांखे बेवकूफ़ बणाईंदो आयो। पहिरियों तव्हां ॾिठो त 100 ॾींहं में असां पाकिस्तान जी क़िस्मत बदिलाईंदासीं, तब्दीली आणींदासीं, तब्दीली जो नारो हणी ऐं हो पाकिस्तान जी हुकूमत वज़ीर आज़म थियो। ऐं असां इहो ई चवंदा आयासीं त सिलेक्टेड आहे ऐं सिलेक्ट करे हिन खे असांजे मथे ते थापियो वियो आहे। उन खां पोइ 100 ॾींहं बि उन कुझु कोन कयो ऐं 100 ॾींहंनि खां पोइ चए मुझे 1 साल चाहिए, साल में भी कुछ न कई। बार बार यो ॻाल्हियूं करे तो 2 साल भी हो गए, 3 साल भी हो गए। वरी पोइ जॾहिं ॾिठई त मुल्क जी सूरत हाल ख़राब थींदी थी वञे ऐं टाइम ते तव्हां ॾिसो पेट्रोल भी न वरितई, LNG भी न वरितई ऐं IMF सां जेको कंटेनर ते वेही चढ़ी ॻाल्हियूं कंदो त IMF के पास हम नहीं जाएंगे और हम जो भीख नहीं मांगेंगे, हम ये करेंगे, किसी के पास नहीं, अपने तूं जॾहिं आए जॾहिं तोखे काई टीम भी कान हुई ऐं माशी जेके असांजा न वज़ीर हुया उहे जेके फाइनेंस मिनिस्टर हुआ जिन्हनि खे चवंदो त ये असद उमर आएगा तो पाकिस्तान की किस्मत बदल जाएगी, मैशत हमारी ऊपर जाएगी, उन्हें भी कोई बूटो न ॿारियो हो। उन खां पोइ हफ़ीज़ शेख आयो, उनखे बि शायदि छो जो असांजी हुकूमत में हुयो त बहितरीन उन कमु, हुनखे बि कोई अहिड़ो कमु करणु न ॾिनो वियो, उनखे बि हटायो वियो। वरी तरीन साहब आयो, उन जेको ॾिठो सूरत हाल ऐं तव्हां ॾिसो FBR में बि पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू आंदे, उन्हनि बि कुझु न टैक्स वठंदासीं कंदासीं। इमरान जी जेका मेन ॻाल्हि हुई उहो सिर्फ़ु बीहंदो हुयो रुगो अपोज़िशन वारनि खे गारियूं ॾियणु। उन न पार्लियामेंट जी इज़त कई ऐं न उनखे इहा ख़बर पई त मुल्क जेको आहे ॿुॾंदो थो वञे, माशी सूरत हाल ख़राब थींदी थी वञे, खंड जूं क़ीमतूं वधंदियूं थियूं वञनि, अटे जूं क़ीमतूं वधंदियूं थियूं वञनि, सीमेंट जूं क़ीमतूं वधंदियूं थियूं वञनि। आख़िरी ॾींहंनि में तव्हां उनजो जॾहिं आख़िरी ॾींहुं हुया उन्हनि में असां वटि भाण कोन हुयो,
खाद कोन हुयो, असां वटि माण्हू परेशान हुया त असां वटि खाद या पर ग़ज़ाला हिन वक़्त जेका मुआशी सूरत हाल उहा आहे, ज़ाहिर डॉलर आहे ॾिसो अपोजिशन हाणे तनक़ीद करे पई त शहबाज शरीफ़ जी हुकूमत में बि जॾहिं डॉलर ॾिठो त माशी सूरत हाल ख़राब थींदी वञे थी ऐं पोइ अदम एतमाद जी तहरीक आहे, छो जो यको मुल्क जी सूरत हाल ख़राब रही आहे ऐं पोइ वरी आहे नवाज़ लीग जी हुकूमत जंहिंमें PDM सभु असां इत्तेहादी मौलाना फज़ल रहमान MQM पीपल्स पार्टी नवाज़ लीग उन्हनि मुल्क खे ऐं मां सम्झां थी 14 15 20 ॾींहं महीनो ई थियो हूंदो त ज़ाहिर माशी सूरत हाल ॾाढी ख़राब हुई। हाणे वञी जॾहिं इत्तेहादियुनि ॾिठो त सूरत हाल इलाही ख़राब थी वई आहे मुल्क जी, डॉलर तमामु घणो वधी वियो आहे ऐं पेट्रोल जी क़ीमतूं अगरि वधंदियूं त जेको बुहरान थींदो ग़रीब आवाम ते बोझ पवंदो। त हाणे सब्सिडी ॾियनि था पेट्रोल ते, बाक़ी ॿियूं जेके आहिनि ॿाहिरि जो जेके लग्ज़री आइटम्स ईंदा हुया उन्हनि ते बैन हणंदा हुया हली बंदि कंदा जेसि ताणी वञी असांजी माशी सूरत हाल मुस्तहकम थिए ऐं असांजा जेके बि इत्तेहादी पीपल्स पार्टी आहे MQM आहे नवाज़ शरीफ़ वारा इहे शहबाज शरीफ़ खे एतमाद में सभिनी खे वठी ज़ाहिर जेसि ताणी असांजी माशी सूरत हाल ऐं इलेक्शन में अगरि वञूं बि त असां अरबे रुपया काथों आणूं, उहे अरबे रुपया खपनि जेका इलेक्शन असां लड़ूं वञी उहे अरबे रुपया असां छो न ग़रीब माण्हुनि ते ख़र्चु कयूं। त इनशाला वाइदो कयो आहे PDM ऐं सभई पार्टियुनि वेही त असां जेका माशी सूरत हाल ते वेही कमु कंदासीं ऐं पाकिस्तान जी बहितरी जे लाइ वेही असां पॉलिसियूं ठाहींदासीं। पॉलिसी काई बि न ठाहियूं। हाणे बि ॾिसो तव्हां रुॻो तमाशो थो पवे सिमरान जो, कोई ॻाल्हि उहे साॻियूं ॻाल्हियूं पहिरियों त पाण खे बचाइण मुझे क्यों निकाला गया जेका ॻाल्हि हूंदी आहे मुझे बिठाया जाता मुआशी मेरा हवाले साथ। से नुसरत वाहिद जो भी मौके पर वठूं। नुसरत, क्या कहेंगी इकोनॉमी जो स्टेबिलिटी है वो ला सकेगी ये हुकूमत, जबकि वज़ीर आज़म शहबाज शरीफ से इत्तेहादियों की जो मुलाकात हुई मुशावरत की उन्होंने और इत्तेहादियों ने मुकम्मल हर फैसले में हिमायत का यकीन दिलाया, सख्त मुआशी फैसले लेने होंगे मुल्क की मुआशी सूरत हाल को बेहतर करने के लिए जिसको बदतर करके गया साबिक वज़ीर आज़म इमरान खान, ऐसा कहना है मौजूदा हुकूमत का और उनके इत्तेहादियों का। क्या कहेंगी मुआशी हवाले से ये हुकूमत कितना स्टेबल हो सकेगी, किस तरह के जो मुश्किल फैसले हैं वो इस हुकूमत को लेने होंगे और उस पर फिर PTI की तनकीद भी होगी, क्या कहेंगी आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया अपने प्रोग्राम में मुझे लेने का। देखें, पीपल्स पार्टी वालों से बात करो या नून लीग वालों से बात करो तो वो एक रटी रटाई स्पीच है, ये हुआ और उसके बाद हम आ गए। हम तो बहुत बुरे थे, हम तो बिल्कुल नाअहल लोग थे, हमें जबरदस्ती सेलेक्ट करके लाया गया था, हमें तो आवाम ने वोट नहीं दिया था। लेकिन उसके बावजूद इन कोरोना डेज में जब दूसरी तमाम इकोनॉमीज जिस तरह अमेरिका है -13 पे, इंडिया -7 पे, या इटली या स्पेन या जो जितने मुल्क हैं आप उनकी इकोनॉमी देख लें क्या हुआ। लेकिन हमारा प्राइम मिनिस्टर जो है वो माशाल्लाह इस कदर अक्लमंदी से उन्होंने काम किया और उन्होंने ये भी सोचा कि गरीब अगर मैं टोटल 100% लॉकडाउन कर दूंगा, जो इन्होंने कितना अरसा उसके ऊपर शोर मचाया, अगर मैं 100% लॉकडाउन कर दूंगा तो गरीब खाएगा कहाँ से। तो उन्होंने स्मार्ट लॉकडाउन किया, जहाँ जहाँ पे ज्यादा खतरा था वहां पे उसको लॉकडाउन कर दिया। उसमें से एक बंदा निकलता था जाके बाहर से सौदा सिर्फ ले आया, कुछ ले आया उस इलाके से। तो फिर उसका नतीजा ये हुआ कि आज पूरी दुनिया में जो 5 ममालिक हैं जिन्होंने कोरोना के ऊपर काबू पाया, उनमें पाकिस्तान का नाम भी है। फिर जो इकोनॉमी बकौल इनके हम लोग टॉपल डाउन करके चले गए। ये पहली हुकूमत थी जिंदगी में जब से पाकिस्तान बना है, 74 ईयर्स हो गए, ये पहली हुकूमत थी जिसने $12 अरब का कर्ज उतारा है और सिर्फ $1 अरब का कर्ज रह गया था हमारे ऊपर और हमारी इकोनॉमी बूम कर रही थी माशाल्लाह। एक्सपोर्ट हमारी बेइंतहा बढ़ गई थी, हमारी इंडस्ट्रीज 100% मोर देन 100% के हिसाब से काम कर रही थी, चीजें बहुत तेजी से भलाई की तरफ जा रही थी। लेकिन जाहिर है कि जब आपका प्राइम मिनिस्टर पॉलिटिशियन ना हो, मैं नहीं उनको पॉलिटिशियन कहती क्योंकि मैं समझती हूँ कि वो इंतहाई एक सादा और सीधे आदमी है, जो उनके दिल में होता है वो उनकी ज़बान में होता है। तो जब अमेरिका से हमारे अड्डे मांगने के लिए दरख्वास्त आई तो उन्होंने जिस तरह जवाब दिया एब्सोल्युटली नॉट कह के, वो बहुत बड़ा उनके लिए धचका था, दूसरे से मैं क्योंकि उससे इंटरप्ट कर दूं, पहले माफ कभी नहीं कीजिएगा, हुआ। बस मैं माफ कीजिएगा, मैं एक ही आपकी अड्डों वाली बात पे एक बात मेरे जहन में आई। इस वक्त कौन सी जंग की सूरत हाल थी, कौन से मुल्क के जंगी हालात थे जो अड्डों की जरूरत पेश है इस वक्त? कहीं तो इस तरह की कोई अफगानिस्तान से वो सूरत हाल नहीं। शिकस्त खा के गए थे,
افغانستان سے وہ جس طرح شکست کھا کے بھاگے ہیں تو اس کے بعد انہوں نے ٹوٹل الزام پاکستان کے اوپر لگا دیا کہ پاکستان کی وجہ سے ہم لوگ آ رہے ہیں, اور پھر وہ ان کو ہمارے اڈے چاہیے تھے تاکہ وہ افغانستان پہ یہاں سے کر سکے حملے. تو اس جنگ کی حالت نہیں تھی, لیکن جنگ کی حالت چھوڑ کے گئے, وہ اس حالت میں چھوڑ کے گئے تھے کہ ان کو وہ ایسے خالی چھوڑ نہیں سکتے تھے, اس لیے انہوں نے وہ اڈے مانگے تھے. ایسا نہیں ہے کہ کسی ملک کے درمیان ابھی ہماری افغانستان کی جنگ ہو رہی ہے یا امریکہ کی افغانستان کی جنگ ہو رہی ہے, اس طرح کی سچویشن نہیں تھی, لیکن اس کے باوجود امریکہ نے اڈے مانگے تاکہ یہاں سے ڈرون حملے کیے جائیں. آپ کو پتا ہے پیپلز پارٹی کے زمانے میں کتنے ہوئے؟ 400 سے زیادہ ڈرون حملے ہوئے. نون لیگ کے زمانے میں کتنے حملے ہوئے؟ ہمارے پرائم منسٹر کے زمانے میں ایک بھی نہیں ہوا. حالانکہ افغانستان میں کس طرح کتنی مشکل حالات تھے, جبکہ پرائم منسٹر کا ایک چیز پہ کہنا تھا کہ ان سے مذاکرات کرو. آخر وہ لے آئے ان کو مذاکرات کی ٹیبل کے اوپر, اور پھر اس کے بعد ان سے مذاکرات شروع ہوئے امریکہ کے باقی سب علاقوں کے. اب جہاں تک اکانومی کی بات کر رہی ہیں آپ, اکانومی کو ہم لوگ آہستہ آہستہ اسٹیبل اس پہ لے کے جا رہے تھے, لیکن جس طرح سازش ہوئی, جس طرح یہ لوگ برسر اقتدار آئے 11 جماعتیں ایک ساتھ, جو ظاہر ہے یہ تو بہت ہی آبویس سی بات ہے کہ اس نے مئی میکسیمم جون اس سے زیادہ نہیں چلنا, اس لیے کہ ہر لیڈر کے اپنے خیالات ہیں, اپنا آئین ہے, ان کے اپنے اس کے حساب سے, پارٹی کے حساب سے. اور زرداری صاحب کیوں چلیں گے ان کے ساتھ؟ مجھے بتائیں. 11 سال انہوں نے جیل کاٹی ہے ان کی وجہ سے. نیب کے سارے قانون ان دونوں نے ایک دوسرے کو بنائے اور سفر کیا. اپنے زمانے میں ختم کر دیتے نیب کو, تو ہم نے تو کوئی ایک بھی کیس نہیں کیا تھا. ہمارے زمانے میں یہ ہوا تھا کہ ہم انٹرفیئر نہیں کر رہے تھے, فون کر کے ججز کو نہیں کہہ رہے تھے اس کو اتنے دن کی سزا دو, اس کو وہاں لے کے جاؤ, اس کو وہاں لے کے جاؤ. وہ تو ایک چیز جو نظر آ رہی تھی کہ رائٹنگ آن دا وال والی چیز, کہ ہاں اب یہ بندہ پکڑا جائے گا, اب یہ بندہ پکڑا جائے گا, وہ ایک چیز آبویس تھی. لیکن آپ کی اکانومی بہتر ہو رہی تھی, پاکستان کا نام ہو رہا تھا. آپ دیکھیں 4 مہینے کے اندر اندر 2 دفعہ OIC کی کانفرنس ہوئی یہاں پاکستان میں, کتنی بڑی اچیومنٹ تھی. لیکن ظاہر ہے کہ امریکہ جیسا ملک کیسے برداشت کرے گا؟ بھٹو نے جب وہ خط لہرایا پنڈی میں, اور اس نے کہا یہ سفید ہاتھیوں کی طرف سے خط آیا ہے, اس کے بعد کیا ہوا اس کے ساتھ؟ ٹھیک. بے نظیر کو مار دیا. پھر اس کے بعد لیاقت علی خان, سب سے پہلے لیاقت علی خان, وہ جو رشیا جانے کا ان کا پلان تھا, 2 ہفتے بعد وہ رشیا جا رہے تھے, ان کو مارنے کے لیے پاکستان سے کوئی انسان نہیں ملا اس زمانے میں, تو انہوں نے افغانستان سے 2 منگوائے بندے, اور انہوں نے ان کو مارا. جیسے ہی ان کو شہید کیا, یہاں پہ جو لوگ ان کے تھے انہوں نے ان دونوں کو مار دیا تاکہ یہ بات کبھی بھی کھلے نہ. اسی طرح بے نظیر صاحبہ کو دیکھیں, آج تک نہیں پتہ چل سکا کس نے مارا, کیا کیا. حالانکہ یہ لوگ آل اینڈ آل حکومت میں رہے 2007 to 2009-10 آئی ڈونٹ نو کب تک. تو ان کے پاس پورے 5 سال تھے نہ. کبھی بلاول بھٹو تو چلو وہ تو چھوٹا تھا, لیکن زرداری صاحب تو جاتے ہیں عدالت میں, کوئی بات کرتے ہیں, کچھ کہتے ہیں, کبھی کوئی نہیں گیا ان کی طرف سے. تو اسی طرح کی سچویشن کو لنگر آن کرتے 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 نواز شریف, ایک دفعہ ان کی باری, ایک دفعہ ان کی باری. جو چیزیں ہوئی تھی, جو اتحاد ہوا تھا, اس کا مطلب ہی یہ تھا کہ الیکشن سے 1 سال پہلے ایک دوسرے کو برا برا کہتے رہو, اس کے بعد 18 امنڈمنٹ ہو گئی, چلو صوبوں کو پوری اتھارٹی دے دی, تو پیپلز پارٹی کے لیے یہ ہوا کہ سندھ میں رہیں گے, وہ بلوچستان میں رہیں گے, باقی جو ٹھیک. جس کا ہوتا ہے ہوتا رہے گا. تو اکانومی کو تو ان لوگوں نے اس نہج پہ پہنچا دیا تھا کہ جس کے لیے آپ سوچ نہیں سکتے کہ کوئی اپنے ملک کے ساتھ اس طرح کرے گا. خاص طور پہ نون لیگ نے, انہوں نے ان کے پہلے 3 سالوں میں 1 مل سے 13 ملیں ہو گئی تھی. ایک مل, وہ بھی چھوٹی سی, کوئی ایسی, میرے خیال میں کچھ کنال پہ وہ بلڈنگ آج بھی موجود ہے. تو مجھے بتائیں, کیا ان 3.5 سالوں میں پرائم منسٹر نے کوئی جائیداد باہر بنائی, کوئی ان کی ملیں بنی, کوئی اور چیز بنی؟ بلکہ وہ تو سارے زندگی کا جو ان کا پیسہ تھا باہر جو انہوں نے کمایا تھا, وہ لا کے پاکستان میں انویسٹ کیا. ٹھیک. تو میں غزالہ صاحبہ کا موقف لے لوں. میں جی نصرت صاحبہ ॻाल्हि कई त $1 अरब वञी कर्ज़ बचियो, मुआशी हालतूं बहितर पियो, उन जा रिज़ल्ट असांखे न पिया नज़र आया. हुकूमत सदाईं ख़राब मुआशी सूरतहाल जे दौर में MNA रोईंदी आहे रही, नुसरत, अॻूणी बि. MNA आहे, जी. MNA आहे त नुसरत खे इहा ख़बर न आहे त असां वटि हाणे अधी खे लाइ $14 अरब कर्ज़ आहे पाकिस्तान ते. $14 अरब उहे ॾियणा आहिनि पाकिस्तान खे, IMF वारनि खे कर्ज़ ॾियणो आहे. अलाए 1 अरब रहिजी वियो आहे त पोइ त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हुई असांजे लाइ बि, नवाज़ शरीफ़ वारनि जे लाइ बि, शहबाज शरीफ़ जे लाइ बि. त उहो त ख़ुशियूं मल्हाया त बसि 1 अरब ॾेई छॾींदासीं डॉलर. 1400 अरब ॾियणा आहिनि. ऐं जेका सूरत हाल आहे, असां वटि पेट्रोल महांगो थियण वारो आहे, जंहिंजे हिननि बि सब्सिडी ॾिनी हुई.
ज़ाहिर आहे सूरत हाल थींदी पई वञे त इमरान खे अहसासु थियो त ग़रीब माण्हू मरनि था त उन्हनि खे पेट्रोल ते सब्सिडी ॾियणी पवंदी आहे त पंहिंजे बजट मां ई पैसा खणी ॾियणा पवंदा आहिनि ऐं टैक्स वारो जेको माहौल छॾे विया अधी खे इहा बि ख़बर नाहे त खंड वारनि खे हिननि केॾो फ़ाइदो ॾिनो जहांगीर तरीन वारनि खे जेके हिननि खे छॾे सब विया आपके हैं, सब अटो आपके हैं। जेको असांजो फिक्र नहीं हितां करना। स्मगलिंग थी वियो अफ़गानिस्तान उहो कोन हुयो मुल्क में भाण जो असां मसइलो वटि थियो आहे। यूरिया कोन हुयो हिते भाण कोन हुयो असां वटि खाधे पीते जूं शयूं कोन हुयूं असांजी एग्रीकल्चर तबाह थी वई सिर्फ़ इमरान रिकॉर्ड्स रियल फसलें हो रही इस्टेट हैं में बस। फ़ाइदो ॾिनो पाणी चए थो तो वो फराह गोगी जो है वो रियल इस्टेट का काम करती थी 10-20 साल से छा सिर्फ़ फराह गोगी खे फ़ाइदो ॾियण जे लाइ तो रियल इस्टेट जा एॾा फ़ाइदा ॾिना हुननि खे उन्हनि खे त चोट चाढ़े उहे पैसा वरी तो हाणे जेके जलसा थो करे छा इमरान एॾा पैसा अरबपति आहे खरबपति आहे जो अरबे रुपया जलसनि में ख़र्च था थियनि पाकिस्तान जो अवाम बुख थो मरे हे रोज़ हिकु हिकु शहर में वञी जलसा थो करे KPK में हिननि जो वज़ीर आला वेठो आहे ऐं वज़ीर आला जो ई हेलीकॉप्टर इस्तेमालु थो करे जॾहिं तूं वज़ीर आज़म न आहे त वरी वज़ीर आला जा हेलीकॉप्टर जेके अॻु में बि परवेज़ हुयो खटक हुनजा अॻूणनि वज़ीरनि पंहिंजा गाॾियूं जेके आहिनि इहे घर ख़ाली न कयूं चवनि था ऐं फवाद चौधरी के हम वापस नहीं करेंगे कोई शर्म हूंदो आहे तव्हां जॾहिं वज़ीर ई न आहियो घर ख़ाली कयो तव्हां गाॾियूं वापसि कयो गवर्नमेंट जा पैसा था इस्तेमालु कयो गवर्नमेंट जूं गाॾियूं तव्हां कहिड़ा मोतबर थी विया आहियो तव्हां हुननि खां तव्हां जॾहिं ठीकु आहे नेब तव्हांजे हथ में पुराणा केस आहे तव्हां सिर्फ़ु सज़ायूं ॾिनियूं न तव्हां कहिड़ा हुननि खां पैसा वापसि कया या पाकिस्तान खे मुस्तहकम कयो या कुझु रुगो गारियूं ॾियणु उन्हनि खे गद्दार सॾणु उन खां सवाइ इमरान न हुन मां तव्हांखे पहिरियां बि ॻाल्हि कई त इमरान जे अॻियां त पार्लियामेंट जी काई हैसियत कान हुई ऐं हाणे बि अगरि इलेक्शन करायूं न दी मुंहिंजी भेण इलेक्शन थिए वरी कोई बि वरी ॾिसो असां चाहियूं था त इस्लाहात थियनि इलेक्शन जा इस्लाहात थियनि ईअं न त सुभाणे असां बि बीहूं इमरान खटी अचे त असां चओ त असांखे नामंज़ूर आहे वरी असां खटी अचूं त इमरान चवे त असांखे इलेक्शन नामंज़ूर आहे त मां इहो इमरान ख़ान साहब खे जेको तमामु घणो मोतबर आहे उनखे चवां थी त वेही सभई जेके सियासतदान अदी मुंहिंजी नुसरत चयो त वो बेचारा है उसको कोई सियासी सूझबूझ नहीं है जब तुम्हें कोई सियासी सूझबूझ नहीं हो तो मुल्क की चलाने के लिए तो सियासी सूझबूझ चालाकी चाहिए ना नहीं हमें है आप लोगों की तो तरह आप चालाकी सब नहीं है उसके मिलकर अंदर पाकिस्तानी सूझबूझ बैठकर से बहुत है इलेक्शन तभी के तो जो इस्लाहात हैं वो ठिकाने लगा बैठकर दिया आप करें लोगों को। उसके बाद आप इलेक्शन में जाएं ताकि कोई किसी के खिलाफ एलिगेशन न हणे और एलिगेशन न लगन इलेक्शन साफ़ सुथरी थे केर भी खटी अचे इमरान खटी अचे नवाज़ अली खटी अचे पीपल्स पार्टी खटे कोई भी जेके माण्हू तोसां पहिरियां गॾु हुया उहे सभु सुठा MQM छॾे वई आहे त MQM जे ख़िलाफ़ हाणे जेके वर्ड तकरीरनि में इस्तेमालु थो करे ऐं नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ भुट्टे साहब जे ख़िलाफ़ पहिरियों जेॾीमहिल अदी खां मां पुछणु थी चाहियां जेॾीमहिल कंटेनर ते बीठो हुयो 2014 में तॾहिं भुट्टो साहब छो न पियो यादि अचेसि तॾहिं बेनज़ीर साहिबा छो न पई यादि अचेसि हुनखे हुयो न त मां हिन जा नाला खणंदमि त मूंखे वज़ीर आज़म न कंदा हाणे जॾहिं उनखे उन्हनि सिलेक्टेड उनजे मथे में सूर विधे रोज़ रोज़ तमाशा करे बाबा ड्रोन हमला नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में जॾहिं सभु एॾा असांजा जॾहिं असांजा ॿार स्कूलनि जा ॿार वीचारा शहीद थिया त इमरान ख़ान कंटेनर ते बीठो हुयो जॾहिं उन्हनि खे अनाउंसमेंट कयनि त एॾी ज़ुल्म थियो आहे ॿारनि सां तूं अची वेह तूं ॻाल्हियूं कर त उहे जेके सभु किसा माण्हू किताब लिखंदा तारीख़ लिखंदा उहा तारीख़ जॾहिं ईंदी त मां सम्झां थी त ॾाढी बुरनि लफ़्ज़नि में इमरान जी तारीख़ लिखी अच्छा ग़ज़ाला जल्द चूंडुनि जो बि PTI जो मुतालबो आहे इहो ई सवाल मां नुसरत खां बि कंदमि पोइ PTI इहो ई चए पई त भई लाइन ॾियो या तारीख़ ॾियो त चूंडूं कॾहिं करायूं वेंदियूं रिफॉर्म्स खां अॻु में चूंडूं नथियूं थी सघनि बिलावल भुट्टो ज़रदारी बि इहा ॻाल्हि चई चुका त इलेक्शन जेकॾहिं थिया त खूनी इलेक्शन हूंदा नून लीग बि हिन ॻाल्हि जी आहे त चूंड सुधार आंदा वञनि कल्ह इत्तेहादिन बि इहा ॻाल्हि कई आहे त चूंड सुधारनि खां सवाइ PTI जे चवण ते इलेक्शन जी तारीख़ नथी ॾेई सघिजे पीपल्स पार्टी क्लियर चयो आहे त चूंडूं जेके आहिनि से इत्तेहादिन या हुकूमत जी मर्ज़ी सां थींदियूं इमरान ख़ान जी मर्ज़ी सां न थींदियूं ॾिसो इमरान ख़ान जी मर्ज़ी सां छो थियनि चूंडनि जा असांजे MQM वारनि खे बि एतिराज़ात आहिनि मर्दमशुमारी ते एतिराज़ात आहिनि मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त जेसिताणी इलेक्शन में वेही
इलेक्शन कमीशन में वेही या इलेक्शन जो जेको तरीक़ो आहे इस्लाहात न आणींदा तव्हांखे अदी नुसरत खे मां छा खोले खोले ॿुधायां जेके 2018 जी इलेक्शन में हिते कलूर कया विया। बिलावल भुट्टे साहब जी इलेक्शन हुई लियारी में, असांजा एजेंट न पिया वेहण ॾियनि, अलाए किथां किथां माण्हू अची बीठा इलेक्शन में, तव्हां सोचे बि न सघंदव जेके नवां नवां माण्हू हुया उहे अची असेंबलियुनि में वेठा जेके कॾहिं इलेक्शन में बीठा न, कॾहिं वर्क न कयनि, अजीब क़िस्म जा पार्टियूं अची वियूं, अजीब क़िस्म जा माण्हू अची विया। इस्लाहात खां बग़ैर मां तव्हांखे चयो न अगरि इस्लाहात न कंदासीं त सुभाणे अगरि इमरान खटी ईंदो त असांखे एतिराज़ु हूंदो, असां न मञींदासीं, अगरि असां खटी आयासीं त इमरान ख़ान खे एतिराज़ु थींदा। त बहितर उहो ई आहे त इमरान भी वेहे, सभई पार्टियूं जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, PTI आहे, नवाज़ लीग आहे, पीपल्स पार्टी आहे ऐं जमियत उलमा इस्लाम आहे, जमायत इस्लामी आहे, MQM आहे, सभई वेही जेसिताणी फ़ैसिलो न कंदा ऐं पाकिस्तान जी मैशत PTI बि हणे थी त जॾहिं उहे रिफॉर्म्स करण चाहिनि पिया त तव्हां पारां उन्हनि ते तनक़ीद कई वई, असां कोई अथई न कोई बि इमरान ने मां तव्हांखे चयो त असेंबली खे काई इज़त न ॾींदो। रिफॉर्म्स इहे जेके वोटिंग जेका EVM आहे, इहे मशीनूं, तव्हां इमरान खां पुछो त कॾहिं बि तूं इतिहादियुनि सां वेठे, अपोज़िशन सां वेठे, अपोज़िशन सां वेहण में तोखे कहिड़ो हर्ज पियो थिए? अगरि वेही पाकिस्तान जा मसइला तो वेही वज़ीर आज़म हुए त वज़ीर आज़म सभिनी जो आहे, भली ॾोहारी आहिनि, अगरि चोर आहिनि त उन्हनि खां कोई पैसा, पर छो चोर आहिनि? उहे पाकिस्तानी शहरी आहिनि, उन्हनि ते कूड़ा इल्ज़ाम हणी त उन्हनि खे चोर, हाणे बि उहे त वज़ीर आज़म ते इहे ॻाल्हियूं ज़ेब न पियूं ॾियनि जेके असां हर प्रोग्राम में चवंदा हुआसीं त हिकिड़ो मुल्क जो वज़ीर आज़म आहे उहो हाणे सभिनी जो वज़ीर आज़म आहे, पर हुन कंहिंखे बि न सुञातो। अपोज़िशन खे तो ई असेंबली में ईंदो ई करे वेंदो हुयो, वरी ई करे निकिरी वेंदो। अहिड़े वज़ीर आज़म खां बहितर आहे त असांजी जान छुटी जेको एॾो मां त ज़ालिम वज़ीर आज़म ई सम्झंदमि जेको न कंहिंखे गाह पियो विझे, न कंहिं अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु हुयो, न कंहिं पाकिस्तान जे मसइले लाइ। हाणे तव्हां ॾिसो अमेरिका सां वेठ थो करे, आहियूं छा हेतिरा जीतड़ा असां, अमेरिका हिकिड़ो मिज़ाइल उछले पाकिस्तान तबाह। बाबा तूं सोचे सम्झे त कर न, ठीकु आहे अमेरिका सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं त भई असांखे अॾा बि न ॾींदासीं, असां एॾा साल असां अफ़गानिस्तान सां जंग विड़ी आहे, पाकिस्तान क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पाकिस्तान जा ॿार शहीद थिया आहिनि, पाकिस्तान जा माण्हू ॻाल्हियूं करे सघूं था न, इहो सिर्फ़ु पंहिंजे बचाइण जे लाइ की मेरे ख़िलाफ़ है तो बाबा मुंहुं ॾे अमेरिका जेको हाणे तो नुसरत क्या कहेंगी, इलेक्शन इमरान खान की मर्जी से नहीं होंगे, इलेक्शन अगर होंगे तो हुकूमत और इत्तेहादियों की मर्जी के मुताबिक होंगे, जबकि इमरान खान का पूरा प्रेशर है कि जल्द से जल्द इलेक्शन की जो डेट है वो अनाउंस की जाए। रिफॉर्म्स के हवाले से हुकूमत और इत्तेहादियों का कहना है कि रिफॉर्म्स लाए बगैर इलेक्शन नहीं कराए जा सकते, क्या कहेंगी आप? बिल्कुल कोई नहीं कह रहा कि आप इमरान खान के कहने के ऊपर इलेक्शन करवा दें, इन्होंने रिफॉर्म तो ले आई है, इन्होंने AVM भी खत्म कर दी, जो हमारे भाई बाहर हैं वो उनको भी वोट देने का खत्म कर दिया, तो और कौन सी रिफॉर्म्स लानी है इन्होंने? जाहिर है ये चाहते यही थे ना कि वो मैनुअली हो, जिस तरह पहले रात को 11-12 बजे तक 98,000 96,000 वोट होते हैं, कैंडिडेट चला जाता है खुश होके कि मैं तो जीत गया, सुबह आता है तो बिल्कुल उल्टा पुल्टा हुआ होता है। तो ये हमारे साथ बहुत ज्यादा हुआ है। ये फरमा रही है कि जी ऐसे कैंडिडेट्स किए जिनको कोई पहले जानता नहीं था, तो जहां से बिलावल हारा है वहाँ शकूर शाद है। शकूर शाद स्टूडेंटशिप से वो सियासत में थे और उन्होंने पहले भी मेरे ख्याल में आप ही की जमात में थे, पीपल्स पार्टी में थे और उन्होंने इलेक्शन लड़ा था। इस दफा देखिए, इस दफा जो भी जीता है कैंडिडेट ना, उसमें 98% प्राइम मिनिस्टर का हाथ है और 2% उस कैंडिडेट का हाथ होगा, क्योंकि हर एक ने बैठ के वोट दिया था। जितने सारा दिन हम फिरते रहते थे, मेरे इलाके में वोट नहीं हुआ उस दिन, क्योंकि MKM ने पता नहीं क्या वो उनका तहलका मच गया था, कुछ वो उठा के ले गए थे चीजें वगैरह, तो उस दिन वोट नहीं हुआ, बाद में वोट हुआ। लेकिन सारा दिन हम लोग वहां पे बार बार चक्कर लगाते रहे और जिससे पूछो वो यही कहता था कि PTI। पूरे पाकिस्तान में यही हशर था। वो तो जाहिर है कि हमें बहुत ज्यादा सीटें मिलनी थी, 13 के इलेक्शन में भी और 18 की उसमें मिली, लेकिन
جان بوجھ کے ہمیں ایسے علاقوں سے ہرایا گیا کہ ہم ٹوٹل 100% نہ ہو جائیں. تو اس دفعہ تو آپ حشر دیکھ ہی رہی ہیں, ان کو بہت دکھ لگ رہا ہے کہ روزانہ جلسے کر رہے ہیں, اتنا پیسہ خرچ ہو رہا ہے, اور حکومت کا پیسہ نہیں خرچ ہو رہا, اس میں پاکستان کا پیسہ نہیں خرچ ہو رہا ہے, اس میں لوگ ذاتی طور پہ پیسہ خرچ کر رہے ہیں. جیسے یہاں کراچی میں ہوا تو جتنے ہمارے متول لوگ ہیں انہوں نے پیسہ اس پہ لگایا اور وہ جلسہ ہوا, اور ہر شہر ریکارڈ توڑ رہا ہے. آج تک کسی شہر میں اتنے زیادہ لوگ کبھی نہیں آئے. وہ فرما رہی ہے کہ ان کو ووٹ نہیں ملے گا, وہ ہار جائیں گے, کیونکہ زرداری صاحب کل پرسوں کہہ رہے تھے کسی اس میں سن رہی تھی کہ چونکہ ہم نے سندھ میں بہت کام کیا اس لیے لوگ ہمیں ووٹ دیتے ہیں. تو بھائی وہ کام کہیں نظر تو آ جاتا سوائے اس گمبٹ کے, کہیں اور کچھ نظر تو آ جاتا. 13 سال کنٹینیوس ہوئے, آپ مقابلہ کرتے ہیں 3 سال سے, اور 50 سال پرانی جماعتیں. جو بھٹو اچھے کام کر گیا, اس کے بعد مجھے بتائیں کس نے کیا؟ ان لوگوں نے تو صرف لوٹا اور پیسے باہر بھیجے, محل بنائے, بینکوں میں ڈالے, پتہ نہیں کہاں جائیدادیں خریدے ہوں گے جس کا ابھی تک نہیں پتا. اور وہ کہتی ہے کہ نکالے کیوں نہیں پیسے؟ نکالے کیسے؟ وائٹ کالر کرائم سے نکالا نہیں جاتا. آپ کو پتا ہے کتنی 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 سرکاری جو عمارتیں ہیں وہ جلی. نواز شریف کے زمانے میں, بھٹو کے زمانے, اس کے زرداری کے زمانے میں زرداری نے تو وہ پوری فائلیں غائب کروا دی جو وین میں سوئٹزرلینڈ میں نکلی تھی. تو پھر جب پروف ہوتا ہے ہمارے پاس تو ہم کہہ سکتے ہیں کہ ہاں اتنے پیسے ہیں. اس صورت میں صرف ایک ایویڈنس ٹائپ چیز ہے, وہ پروف نہیں ہوتے کیونکہ یہ ریکارڈ چلا دیتے ہیں. اب پھر یہی ہو رہا ہے, یہ آئے ہیں, ان کا مین مقصد یہ ہے کہ جتنے ان کے مقدمے چل رہے ہیں, چاہے نیب کے چاہے کہیں اور, ان سے سب سے نکلے. یہ NRO 2 کروا رہے ہیں اپنے اس میں. NRO 1 تو مشرف نے دیا تھا جس پہ وہ باہر چلے گئے تھے, آرام سے ان کے کیسز ختم ہو گئے, سب کچھ ہو گیا. اب NRO 2 ہو رہا ہے اس وقت. یہ لوگ دل سے چاہتے بھی ہوں گے اور شاید سمجھتے بھی جی ہوں کہ نصرت یہ صاحبہ, جو حکومت تھی. اگر ریفارمز کے حوالے سے پی ٹی آئی کو دعوت دی جاتی ہے تو کیا پی ٹی آئی اپنی تجاویز دے گی؟ دیکھیے میں ابھی اس کے بارے میں کچھ نہیں کہہ سکتی, مجھے کوئی اس طرح کا علم نہیں ہے کہ ہماری پارٹی اس کو رسپونڈ کرے گی کہ نہیں کرے گی. میرے خیال میں تو کرنا چاہیے, اس لیے کہ جب تک سارے ساتھ بیٹھیں گے نہیں تب تک کوئی بات بنے گی نہیں. لیکن میں اس سے پہلے آپ سے کہہ رہی ہوں جی کہ جس طرح ریفارم میں انہوں نے AVM ختم کر دیا ہے, ہمارے فارنرز بھائی نہیں دے سکتے ووٹ, تو اس کے بعد اب اور کیا ریفارم لے کے آئیں گے؟ اس میں کون سی ایسی چیز ہوگی؟ اسی لیے ہم چاہ رہے ہیں کہ جلد از جلد الیکشن کروائے جائیں. لیکن یہاں پہ MKM چاہتی ہے کہ پہلے بلدیاتی جو ان کی وہ چیزیں کاؤنٹنگ وہ ٹھیک ہو, اس کے بعد وہ بھی بہت بڑی بات ہے. 2.5 کروڑ سے زیادہ کے لوگ ہیں اور اس میں 2 کروڑ لکھا ہوا ہے, تو بہت سارے ووٹ ختم ہو جاتے ہیں اس صورت میں. تو اگر اس طرح کیا جائے گا کہ اس کو کاؤنٹنگ کر لیں پہلے, کراچی کی خاص طور پہ, باقی علاقوں کی بھی ہونی چاہیے, ڈیفینیٹلی ہونی چاہیے, تو اس کے بعد پھر ایسا ہوگا کہ جی انتخابات ہوں. لیکن ابھی ڈیٹ اناؤنس ہونی چاہیے, 3 مہینے کے اندر اندر ڈیٹ اناؤنس ہو جانی چاہیے. جبکہ الیکشن کمیشن نے کہا ہے 7 مہینے سے پہلے ہم الیکشن نہیں کروا سکتے. تو وہ تو الیکشن کمیشن, آپ کو بھی پتا ہوگا, مجھے بھی پتا ہے, سب کو پتا ہے, 2-3 شادیاں شہباز شریف کے خاندان میں ہوئی ہوئی ہیں, تو انہیں کا فیور کریں گے, وہ ہمیں تو فیور نہیں کر رہے ہوں گے. سیدھی سی بات ہے. ٹھیک, الیکشن کمیشن تو وہی چई छो 7 مهینن खां पहिरीं पॉसिबल कोन्हे, 3 مهینن ताईं डेट अनाउंस थी सघे थी. नुसरत वाहिद जो चवणु आहे. मां नुसरत खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजो जेको चेयरमैन साहब अथनि इमरान ख़ान खे, त अगरि अपोज़िशन में अगरि पाकिस्तान सां मुहबत अथनि, अगरि जमहूरियत जो हलणु चाहिनि था सिलसिलो, पाकिस्तान से साइकिल मोहब्बत. हले जमहूरी, त इमरान ख़ान खे सम्झाइनि ऐं वठी अचनि असेंबली में. अपोज़िशन जो किरदारु बहितरीन तरीक़े सां अदा कंदो ऐं पाण बि वापसि अचनि, ऐं जेके उणायूं आहिनि हुकूमत जूं उते वेही असेंबली में वेही बि सॉल्व करे सघिजे थो. अगरि हुकूमत PTI खे घुराए ऐं रिफॉर्म्स ते या इस्लाहात इलेक्शन ते ॻाल्हाइणु चाहे थी, पहिरियों त इमरान में इहे अफ़ाल कोन्हे को तो अपोज़िशन सां वेही ॻाल्हियूं करे. अगरि पाकिस्तान जे मुफ़ाद में मईशत ते या इलेक्शन रिफॉर्म्स ते अगरि इमरान ख़ान खे या उनजी पार्टी खे घुराइनि था, त वॾो दिलि करे, वॾो ज़हन करे, खुले दिलि सां वेही, अगरि पाकिस्तान सां जेको तूं वेही जलसा थो करे, मेरे पाकिस्तानियों, तो पाकिस्तानियुनि जे लाइ तूं अची वेह, हुननि जे लाइ अगरि इहे पॉइंट्स बि आहिनि त उते ॻाल्हाए सघे थो. त अगरि पाकिस्तान जी बहितरी लाइ मां इहो ई मशवरो ॾींदीमांसि त अची वेही हुकूमत वारनि सां ॻाल्हाए त काफ़ी पाकिस्तान जे लाइ बहितरु थींदो, इमरान जे लाइ बि बहितरु थींदो, असां सियासी ऐं जमहूरी क़ुवतनि लाइ बि बहितरु थींदो. अच्छा ग़ज़ाला, आख़िरी सवाल, त मुल्तान जे जलसे में इमरान ख़ान जो चवणु आहे त हू इस्लामाबाद जेको आहे सो मार्च जी तारीख़ जो ऐलान कंदो.
इमरान ख़ान जे करे मार्च करे थो त छा हुकूमत जे लाइ टफ टाइम थी सघे थो? ॾिसो जलसा करण हर कंहिंजो हक़ आहे, सियासी जमहूरी हक़ आहे, फैसला उन कुन सां मार्च हूंदो न, फैसला कुन मार्च ॾिसो हक़ आहे, पर इतिहादियुनि इहो ई चई छॾियो आहे हुकूमत बि त असां इलेक्शन जी असां ॻाल्हि जेसिताणी अची इमरान टेबल टॉक थियणु घुरिजनि। तव्हां जलसनि जुलूसनि में बेशक पंहिंजी इलेक्शन जी मुहिम हलाए थो, भली हलाए, बाक़ी जेके इस्लाहात जेसिताईं न थींदा त उहा ई ॻाल्हि थींदी। नुसरत खे बि ख़बर आहे त उहा ई ॻाल्हि थींदी त वरी हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदासीं, वरी हिकु साल ॿिनि सालनि में वरी हुकूमत जा मुसीबत थींदी। अगरि पाकिस्तान जे लाइ तव्हांखे मोहबत आहे त वेही ऐं इलेक्शन इस्लाहात जेके तव्हां बि अगरि करे विया आहियो त तव्हां पंहिंजी ॻाल्हि जी टेबल टॉक्स वेही कयो सभई सियासी जमायतूं, त तमामु बहितर थींदो। गुफ्तगू आपने सुनी। गजारा का कहना है कि टेबल टॉक्स होनी चाहिए, पहले इस्लाहात उसके बाद इंतखाबात, लेकिन खान साहब कह रहे हैं कि वो इस्लामाबाद की तरफ मार्च करेंगे, मुल्तान के जलसे में उस डेट के जो है वो अनाउंस करेंगे। तो क्या ये हुकूमत पे प्रेशर की एक टैक्टिस होगी? देखिए हुकूमत तो ऑलरेडी बहुत ज़्यादा शदीद प्रेशर में वो कोई मतलब चैन की नींद तो नहीं सोते होंगे। ज़ाहिर है 11 जमातें एक दूसरे के साथ लगी हुई हैं, और फिर जरदारी साहब ने जो कार्ड खेला है वो तो सबको नज़र आ रहा है कि वो उन्होंने बदला लिया है। अपने 11 साल उन्होंने जेल में गुजारे, अपनी ज़बान उन्होंने काट ली खुद ही FIA जब आई इंक्वायरी करने के लिए। तो वो 11 साल कहने की बात होती है, 11 साल के दिन और रात गिने तो उस बंदे ने गुजारे हैं जेल के अंदर। तो वो कैसे इनको माफ़ करके इनके साथ ठीक है इत्तेहाद कर लिया है उन्होंने अपेरेंटली, क्योंकि बेटे को तो कहीं ना कहीं लगाना था ना उन्होंने। तो खैर ये अलग चीज़ है, लेकिन प्राइम मिनिस्टर की देखें आप, अगर आप उनकी स्पीचेस देखें, उनकी चीज़ें देखें, 2000 मेरे ख्याल में 11 में उन्होंने कहा था कि जब मैं इनके खिलाफ खड़ा हूँगा तो ये सारे एक हो जाएंगे, और वो हमने देखा, लिटरली हमने देखा उसको होते हुए। और उनका एक वो था कि मैं करप्शन ख़त्म करूँगा और करप्ट लोगों के साथ किसी किस्म का मुआहदा नहीं करूँगा, और वो भी हमने देख लिया कि पूरे 3-3.5 साल उन्होंने कोई हाथ नहीं मिलाया किसी से भी जाके, क्योंकि वो कहते हैं मैं कैसे इनके पास जाऊं या इनसे हाथ मिलाऊं कि मैं जिस बात के लिए सारी उम्र लड़ता रहा तो उसको मैं कह दूं कि नहीं ये तो मैं गलत कर रहा था। तो अभी भी मुश्किल है, मेरा नहीं ख्याल कि खान साहब हाथ मिलाएंगे। ठीक, पाकिस्तान जे लाइ कुझु न कंदो, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जेकॾहिं सभई पार्टियूं अवाम जे मसइलनि लाइ ॻाल्हाइनि थियूं, अवामी सियासत कनि थियूं, त उन्हनि खे मुल्क खे हिन बहरान मां कढण लाइ पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। मुल्क के लिए हो जाएगा, पाकिस्तान इनके सां बगैर ही मोहबत हो आहे जाएगा। त वेही टेबल टॉक्स भी थी सघनि था। ठीक, बहुत शुक्रिया जी नुसरत साहिबा, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। गज़ारा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजो के प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।